घोटकी में सेप्को अमले रेंजर्स ऐं ॻुझनि इदारनि खे साण करे घोटकी जे सब डिवीज़न 1 में बिजली जे बक़ाया जात रखंदड़ सार्फ़िन ख़िलाफ़ ग्रैंड ऑपरेशन कयो। सेप्को जे SA घोटकी ज़हूर अहमद नुयारी, XCN घोटकी इरफान शेख, SDO 1 रबनवाज़ कलवड़, SDO 2 नवीद इमरान शेख घोटकी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मसूखान कलवड़, खोहारा, अज़मत ख़ान कोलाची, आदलपुर, चंगलाणी ऐं ॿियनि हंधनि ते कार्रवाई कंदे बिजली जे बक़ाया जात रखंदड़ 23 सार्फ़िन खे गिरफ़्तार करायो, जंहिंमें 17 माण्हू बिजली जे बिलनि जे मौक़े ते अदायगी कयूं, जॾहिं त 6 माण्हुनि मथां बक़ाया जात ऐं बिजली चोरी जे FIR दाख़िल कराई वयूं। इन मौक़े ते सेप्को अमले मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो रोज़ जी बुनियादुनि ते बिजली चोरी कंदड़ ऐं बक़ाया जात रखंदड़ सार्फ़िन ख़िलाफ़ ग्रैंड ऑपरेशन जारी आहे, जेको मज़ीद तेज़ कयो वेंदो। सेप्को जे बक़ाया जात रखंदड़ सार्फ़िन खे गुज़ारिश आहे त बिजली जे बक़ाया जात जल्द खां जल्द अदायगी कनि, बिजली चोरनि खां पासो कनि। जंहिं ॻोठनि या शहरनि जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि में बक़ाया जात आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई बि कई वञे थी। जंहिं ॻोठनि में बक़ाया जात आहिनि, उन्हनि ॻोठनि जा बिजली जा ट्रांसफार्मर बि लाथा पिया वञनि। बिजली चोरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराए सख़्त सज़ा ॾियारी वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।